असां अॼु अहिड़े हिकिड़े दोस्त सां मौजूदु आहियूं, अहिड़ी शख़्सियत सां मौजूदु आहियूं जंहिंसां उन नाजाइज़ी थी आहे, जेके पंहिंजो वाइफ जे ऑपरेशन जे हवाले सां विया सिविल हॉस्पिटल ऐं उन्हनि जे उतां घटि में घटि को 40-50 हज़ार जी या 60,000 पर मोबाइल बि निकिरी वई ऐं उन्हनि सां घणी उनखे उनखां पोइ परेशानियूं पेश आयूं। उन्हनि जा नंबर वग़ैरह सभु हलिया विया। असां साईं खां पुछंदासीं त इहो कहिड़े डेट ते थियो ऐं कीअं थियो, कहिड़े हिसाब सां, हिन में कंहिंजी नाअहली आहे ऐं पंहिंजो सिविल हॉस्पिटल में लाड़काणो में। जी साईं। त उन तव्हां केतिरी परेशानी थी हूंदी जॾहिं तव्हांजी मोबाइल? पहिरियों त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मूंॾे लड़ी आया हो ऐं मुंहिंजे दुख में शामिलु आहियो। मां तव्हांजो थोराइतो आहियां। मां पहिरियों त बिलावल साहब खे, आसिफ अली ज़रदे साहब खे रिक्वेस्ट कंदुसि, छो त हुन जी सिंध में हुकूमत आहे। असां सिंधियुनि खे सिर्फ़ु उन्हनि जो ई सहारो आहे। असां उन्हनि खे ई दुआऊं कयूं था ऐं इंशा अल्लाह ताला आईंदा बि उहे ई हुकूमत कंदा रहंदा। मां साईं जन खे इहो अर्ज़ु कंदुमि त मां हिकिड़ो रिटायर माण्हू आहियां, गवर्नमेंट रिटायर मुलाज़िम आहियां। मुंहिंजी उमिरि 68 से प्लस आहे ऐं मां शुगर जो मरीज़ आहियां ऐं उन जे बावजूद बि मां राति ॾींहुं प्राइवेट जॉब कंदो आहियां ऐं पंहिंजे घर खे हलाईंदो आहियां। अलाह खां सवाइ मूंखे ॿियो को बि सहारो कोन आहे। जीअं त मुंहिंजे घर वारे जी अखियुनि जी ऑपरेशन हुई, मां डॉक्टर नईम कटबर साहब ॾे वियुमि। घणो टाइम थियो आहे? 29 तारीख़ हुन मूंखे टाइम ॾिनो, दिसंबर जी 29 दिसंबर जे ॾींहुं अरबा जे मुंहिंजो टाइम ॾिनो त तव्हां पंहिंजी घरवारी बिला शक चेकअप कराए वञो। मां पंहिंजी घरवारीअ खे वठी उन जे हॉस्पिटल में वियुमि। उन जे ऑफिस जे दरवाज़े ते एतिरी त रश हुई जो कोई बि डिसिप्लिन न हो, कोई बि कानून कोन हो। मां पंहिंजे दोस्त खे मथे फ़ोन कई त मुंहिंजे घरवारीअ खे तकलीफ़ आहे, सो तव्हां महिरबानी करे डॉक्टर साहब खे फ़ोन कयो त जीअं मूंखे घुराए। डॉक्टर साहब जीअं मूंखे घुरायो त मां जीअं डॉक्टर साहब जे गेट ते वियुमि, उते औरतूं बि घणी हुयूं, मर्द बि घणा हुआ। जॾहिं मां उन्हनि खे क्रॉस करे दर ताईं पुगुमि त मुंहिंजे हिन में ईअं चवनि त पहिरियों नंबर जेको आहे नाअहली MS जी आहे। के बि डॉक्टर सभिनी जी नाअहली आहे, कोई बि ज़िम्मेवार मूंखे नज़र नथो अचे। दवाऊं बि माण्हुनि खे सही टाइम ते नथियूं मिलनि। दवाऊं बि जेके आहिनि ॿाहिरि वञी स्टोरनि ते वठनि था। हेल्थ मिनिस्टर बि त पीपल्स पार्टी वारनि जी आहे साईं। उहा त बिल्कुलु आहे, पीपल्स पार्टी बि कोशिशि करे थी, मगर असांजा अफ़ाले ई ख़राबु आहिनि त पीपल्स पार्टी असांखे छा कंदी? जेसिताईं असां पाण न सुधरंदासीं त पीपल्स पार्टी असांखे सुधारंदी छा? बिलावल साहब खे एॾनि शयुनि ते एक्शन न वठणु खपे। MS उन्हनि जा रखियल ज़िले पंहिंजो सिंध लेवल जी हुकूमत उन्हनि जी आहे, उहे कमु था कनि, उन्हनि जो कमु न आहे त उन्हनि खे मां त बिलावल साहब जे मथां फ़ख़ुरु थो कयां। हिन वक़्तु बि मुंहिंजी 27 तारीख़ स्टेज ते ड्यूटी हुई, मां त उन्हनि जो बि ख़िदमतगार आहियां। मां बि मिनिस्टरनि जी सर्विस कंदड़ आहियां, पोइ बि मुंहिंजी मोबाइल निकिरी वई। ऐं जेको आहे त पीपल्स पार्टी त वधि में वधि असांजी ॿुधंदी न, मदद करे त असांखे हर शइ सहूलियत मिले। आख़िर में तव्हां हाणे कहिड़े इदारे खे या SSP खे कंहिंखे चवणु चाहींदो त तव्हांजो तदारक जीअं थी? मां DIG लाड़काणे खे बि रिक्वेस्ट कयां थो, SSP साहब लाड़काणे खे बि रिक्वेस्ट कयां थो, जेके फ़ौजी मेजर्स आहिनि, मां फ़ौजी रिटायर जो पुटु आहियां, मां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कयां थो, ख़ुदा जे वास्ते सिविल अस्पताल लाड़काणे खे ॾिसनि ऐं लाड़काणे शहर ते गौर कनि, छो त लाड़काणो शहर जेको आहे पूरे पाकिस्तान में मशहूरु आहे। भुट्टे साहब जो शहर आहे ऐं पीपल्स पार्टी जो शहर आहे। पीपल्स जेको हवालो त उहो हक़ी हुयो, हक़ ते ॿधल हुयो त हिकिड़ो मां पेशेंट खणी हॉस्पिटल वञा ऐं मुंहिंजे जेब मां पैसा निकिरी वञनि या मुंहिंजी जेब मां उहे मोबाइल निकिरी वञे ऐं मूंखे इमरजेंसी में कॉन्टेक्ट नंबर मूंखे न मिलनि ऐं मूंखे काॾे ॻाल्हाइणो हुजे त उहो वॾी परेशानी जो असरु न्यूज़ लाड़काणो।